अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 1 मई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जीए सिंध रहबर कमेटी जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं रथियल। जीए सिंध क़ौमी मुहाज़ जो इजलास 3 मई ते अमरकोट में पार्टी चेयरमैन अब्दुल वाहिद आरिसर जी 10हीं वरसी भरपूर नमूने मल्हाइण जो फ़ैसिलो। सिंधु दरिया बचायो तहरीक पारां 11 मई ते कराची में वॾो जलसो करण जो ऐलान। अॻवाननि तकरारी कैनालनि बाबति CCI जो नोटिफिकेशन गैर आइनी करार ॾेई छॾियो। तकरारी कैनालनि जो मनसूबो आरज़ी तौरु मुलतवी करण बदिरां हमेशह लाइ ख़तमु करण जो मुतालबो। क़ौमी अवामी तहरीक जी खिपरे में रैली जलसो मुनक़िद। अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ॿिया शरीक। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जीए सिंध रहबर कमेटीअ जे सॾ ते मुख़्तलिफ़ शहरनि में ग्रीन पाकिस्तान कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जे ज़मीननि ते कब्ज़े ऐं वालार ऐं सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा रैलियूं पिणु कढियूं वियूं। हैदराबाद में जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, जसकम आरिसर जे जनरल सेक्रेटरी फताह चन्ना, सिंधियन नेशनल कांग्रेस जे चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहबा आज़ाद, जीए सिंध मुहाज़ जे अॻवान डॉक्टर खुशहाल कालाणी जी अॻवानी में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं पैदल मार्च कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, जसकम आरिसर जे जनरल सेक्रेटरी फताह चन्ना, सिंधियन नेशनल कांग्रेस जे चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहबा आज़ाद, जसाफ़ जसकम आरिसर जे अॻवान फुरकान पहवर, जस्त अॻवान बाग़ी राजपर, बशीर पहवर, एडवोकेट ज़ुल्फ़कार थेबो ऐं ॿियनि चयो त पंजाब ज़बरदस्ती सिंध हुकूमत खां ग्रीन पाकिस्तान ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी लखें एकड़ ज़मीन फ़ौज ऐं कंपनियुनि हवाले कराए सिंध अंदरि जदीद इसराइल ठाहे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करे कब्ज़े खे वधीक मज़बूत करे सिंधियुनि खे दीवार सां लॻाइणु चाहे थो, जंहिंजी मज़ाहिमत कई वेंदी। हुन चयो त CCI तरफ़ां मुबहम नोटिफिकेशन जारी करे कैनालनि वारे मामले खे आरज़ी तौर ते मुलतवी कयो वियो आहे, जेको क़बूल नाहे। CCI सिंधु दरिया मां कैनाल कढण वारे मामले खे बाज़ाब्ता रद्द करण जो नोटिफिकेशन जारी करे। हुननि चयो त सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करणु रियासती दहशत गर्दी आहे। सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। जीए सिंध रहबर कमेटीअ जे मरकज़ी सॾ ते टंडे मोहम्मद ख़ान में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी जीए सिंध मुहाज़ जे मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी पुनहल जमाली, असगर नूनारी, एजाज़ समेत ग़ुलाम अली नूनारी, पप्पू मलाह, GM रिंद, एहसान अंसारी, वज़ीर अंसारी, इबरार बलोच, तारिक सिंधी ऐं ॿियनि कई। रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान चयो त 77 सालनि खां सिंध मथां लाक़ानूनियत ऐं कब्ज़े जो निज़ाम मढ़ियल आहे। मुसलसल सिंध जे मैदनी वसीलनि, पाणी ऐं ज़मीन ते वालार ऐं कब्ज़ो आहे। सिंध में मुसलसल क़ौमी कारकुननि जूं जबरी गुमशुदगियूं इंसानी हक़नि जी खुलियल भंजकड़ी आहिनि। हथरादो तौरु सिंधी माण्हुनि जे वसीलनि मथां कब्ज़ो करे पाणी ऐं ज़मीननि समेत क़ौमी वसीला लूटिया पिया वञनि। सिंधी पंहिंजे वतन में बुखिया, मुफ़लिस ऐं ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि।
हथरादू तौरु सिंध जे पाणी मथां धाड़ो हणी सिंध खे बंजर बणायो पियो वञे, जेको असांखे कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध हिन वक़्तु बि पीअण जे साफ़ पाणी ऐं ज़राए जे पाणी खां महरूम आहे। कॉर्पोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जे ज़मीननि जी नीलामी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंध में जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंध जे पाणी, ज़मीननि ऐं वसीलनि तां कब्ज़ो ख़तमु करे सिंध जी दौलत सिंध ते ख़र्च करे सिंध जे माण्हुनि खे ख़ुशहाली ऐं तरक़ी लाइ तकड़ा उपाउ वठणु घुरिजनि, जीअं सिंधियुनि जो वजूद बची सघे। ठरी मीरवाह में पिणु जीए सिंध रहबर कमेटी तरफ़ां ऐलानियल एहतजाज जे सिलसिले में जीए सिंध क़ौमी पार्टी पारां प्रेस क्लब ते सिंध जे ज़मीननि ते फ़ौजी वालार ऐं सिंधू ते डेमनि जी अॾावत ऐं सिंध मां क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी सूफ़ी हाजन गुल कई। उन मौक़े ते अॻुवाणनि जो चवणु हो त सिंध जूं ज़मीनूं सिर्फ़ु सिंधी क़ौम जे मिसकीन माण्हुनि जूं आहिनि, जेके उन्हनि खे ॾिनियूं वञनि। एहतजाजी मुज़ाहिरे में हफ़ीज़ शर, इमरान शेख, मुनीर शर, एजाज़ शर, मोहम्मद ख़ान शर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। बाडह में पिणु जीए सिंध रहबर कमेटी जे सॾ ते जीए सिंध क़ौमी पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी मरकज़ी वाइस चेयरमैन कामरेड मोहम्मद अली ख़ुश्क कई। ठटे में पिणु रहबर कमेटीअ जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी जीए सिंध तहरीक जे मरकज़ी अॻुवान रावल करनाणी, अनवर बुर्दी, जावेद करनाणी, अकबर बिरोही, बाग़ी फरहाद मेमण, कादर बख्श ज़ौर, जावेद नायो ऐं ॿियनि कई। रहबर कमेटी जे सॾ ते सिंधू दरिया तां गैर क़ानूनी कैनाल कढण ख़िलाफ़ कंदकोट प्रेस क्लब आॾो पिणु एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त कैनाल जल्द रद्द कया वञनि, ॿी सूरत में तहरीक खे तेज़ कयो वेंदो। सिंधू दरिया बचायो तहरीक पारां 11 मई ते कराची में आइन ऐं क़ानून जी बालादस्ती लाइ अवामी जलसे जो ऐलान कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख जी मेज़बानी हेठि आदिल हाउस कराची में सिंध बचायो तहरीक जो इजलास थियो, जंहिंजी सदारत सिंधू दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह कई। इजलास में तहरीक में शामिल मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि जे अॻुवाननि शिरकत कई। जेडीए अॻुवान सैयद सदरुद्दीन शाह राशिदी, सफदर अब्बासी, हसनैन मिर्ज़ा, सरदार रहीम, राहिला मगसी, पीटीआई सिंध जे सदर हलीम आदिल शेख, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मसरूर सियाल, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी हाजी निसार अहमद, कराची जे सदर राजा अज़हर, जमायत इस्लामी जे मोहम्मद यूसुफ, मुजाहिद चना, जीए सिंध मुहाज़ जे रियाज़ चांडियो, अवामी जमहूरी पार्टी जे परवेज़ अबड़े, हरीफ़ चांडिये, क़ौमी अवामी तहरीक जे मज़हर राहू जे फरहान लाड़क ऐं नेशनल पीपल्स पार्टी जे मसरूर जतोई ऐं ॿियनि अॻुवाननि शिरकत कई। इजलास में ज़ोर भरियो वियो त सिंधी अवाम जी मज़बूत जदोजहद जे नतीजे में दरियाए सिंध ते नवनि कैनालनि जो तकरारी मनसूबो आरज़ी तौरु मुलतवी कयो वियो आहे, जेका सिंध वासियुनि जी वॾी कामयाबी आहे, पर हुकूमत जे सिंध दुश्मन पॉलिसियुनि जो सिलसिलो अञा बि जारी आहे। इजलास में चयो वियो त कैनालनि जो आरज़ी तौरु मुलतवी थियणु सिंध जे बाशूर अवाम, हारियुनि, वकीलनि, शागिर्दनि, मज़दूरनि ऐं साफ़ियुनि जी गॾियल जदोजहद जो नतीजो आहे। इजलास दौरान CCI पारां जारी कयल नोटिफिकेशन खे गैर आइनी ऐं गैर क़ानूनी करार ॾिनो वियो ऐं सिंध जे हक़नि जी जदोजहद जारी रखण जो अज़म वरजायो वियो। इजलास में चयो वियो त CCI आइन जे आर्टिकल 155 जी भञकड़ी कंदे सिंधू दरिया ते तकरारी कैनाल जो फ़ैसिलो करे उन्हनि खे ब्यूरोक्रेसी जे रहम करम ते छॾे ॾिनो आहे, जंहिंसां कंहिं बि वक़्तु ॿीहर सिंध जे पाणी ते हमिलो थी सघे थो। इजलास में सिंध वासियुनि खे ख़िराजी तहसीन पेश कयो वियो, जिन ख़ौफ़ जूं ज़ंजीरूं तोड़े पंहिंजनि हक़नि लाइ आवाज़ उथारियो। इजलास में इन ॻाल्हि ते बि ज़ोर ॾिनो वियो त कॉर्पोरेट फार्मिंग तहत परॾेही कंपनियुनि खे ॾिनल ज़रई ज़मीन फ़ौरन रद्द कई वञे। जेकॾहिं फूड सिक्योरिटी बाबति ख़दशा आहिनि त सिंध, पंजाब ऐं मुल्क जे ॿिनि इलाइक़नि जी ज़रख़ेज़ ज़मीननि खे जदीद टेक्नोलॉजी सां वधीक असराइतो बणायो वञे। इजलास दौरान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी खे
सिंधु दरिया ते तकरारी केनाल जी मंज़ूरी ॾियण ते सिंध दुश्मन ऐं क़ौमी गद्दार करार ॾींदे सिंध जी आवाम खां माफ़ी वठण जो मुतालबो कयो वियो। इजलास में ज़ोर ॾिनो वियो त असल ताक़त आवाम वटि आहे ऐं जॾहिं आवाम पंहिंजे हक़नि लाइ मैदान ते निकिरे थो त वॾा वॾा बुत किरी सघनि था। फारम 47 तहत क़ाइमु थियल जाली हुकूमतनि खे रद्द कंदे चयो वियो त बग़ैर हक़ीक़ी अवामी नुमाइंदनि जे मुल्क तरक़ी नथो करे सघे। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ जो इजलास हैदराबाद में थी गुज़रियो, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त 3 मई 2025 ते उन्नड़ाबाद अमरकोट में पार्टी चेयरमैन अब्दुल वाहिद आरिसर जी 10वीं वरसी भरपूर नमूने शाम 6 वॻे संस मज़ार ते हाज़िरी भरे शुरू कई वेंदी। वरसी जे जलसे में सगारी जदोजहद जो अहम ऐलान पिणु कयो वेंदो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे हैदराबाद में मौजूदु सेंट्रल कमेटी मेंबरनि जी मुशावरती गॾिजाणी पार्टी वाइस चेयरमैन हैदर शाहन जी सदारत हेठि थी गुज़रे, जंहिंमें होतखान गाॾही, डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, कादर चन्ना, डॉक्टर अहमद नूनारी, डॉक्टर सुमार मंगरे, आशिक सोलंगी, जाम शौकत अबड़े, ख़ुदाबश दरस, डॉक्टर मज़हर मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। गॾिजाणी में सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध जे पाणी ते धाड़े ऐं कारपोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां हलंदड़ जदोजहद, CCI इजलास में कयल फ़ैसिलनि ऐं आइंदा लाइ पार्टी हिकमत अमलियुनि जोड़ण ते तफ़सीली ग़ौर वीचार कंदे पार्टी चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी तरफ़ां CCI इजलास खां पोइ मजमूई सूरतहाल मुतालिक़ ऐं सिंध पारां सिंधूअ जे पाणी कारपोरेट फार्मिंग ज़रिए ज़मीननि ते कब्ज़नि ऐं हुकूमती सतह ते सिंध समेत मुल्क जे महकूम क़ौमनि जे मैदनी वसीलनि, आबी गुज़रगाहनि ते कब्ज़नि मुतालिक़ मुतवक़ा फ़ैसिलनि ऐं क़ानून साज़ी बाबति हलंदड़ ॻाल्हियुनि ते रखियल मौक़िफ़ खे दुरुस्त ऐं सिंध जी अमली जदोजहद लाइ रुखनि जे तयन लाइ रखियल मौक़िफ़ खे सिंध जी बका वारी जदोजहद जो बुनियादु सम्झंदे उन ते अमली जदोजहद लाइ पार्टी तरफ़ां भरपूर तयारियूं करण लाइ हिकमत अमलियूं जोड़ियूं वियूं। गॾिजाणी में पुरतन जे आलमी ॾिहाड़े 1 मई ते सॼी सिंध जे मुख्य शहरनि में जलसा करण जो ऐलान पिणु कयो वियो, जॾहिं त सॼी सिंध में ज़मीननि ते थींदड़ वालार ऐं कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ पिणु एहतिजाज कयो वेंदो। 2 मई ते टंडवाला यार शहर, 3 मई ते नौशहर फिरोज़, 4 मई ते ठठे शहर में पिणु एहतिजाजी रैलियूं कढियूं वेंदियूं। अॼु सॼी दुनिया में पोरितन जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पोरितन जे आलमी ॾिहाड़े जी मुनासिबत सां राति देरि सां सेवा जे सॾ ते सिंध यूनिवर्सिटी में सेवा स्कूल खां मॉडल स्कूल ताईं मशल बरदार रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी मोहम्मद अली गांगरे, इमदाद अली खोसे, सैद गुंबल शाह, यार मुहम्मद लगारी, नजम बुरफत ऐं ॿियनि कई। अवामी तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां अॼु मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। कराची, ठठे, डीपले, मिरपुर ख़ासि ऐं नगर पार्कर में योम मई जे हवाले सां एहतिजाजी रैलियूं पिणु कढियूं पियूं वञनि, जॾहिं त एहतिजाजी रैलियुनि में अवाम खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, लाल जरवार, नजीबुर रहमान मैसर ऐं ॿियनि पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त कारपोरेट फार्मिंग ज़रिए सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे। हुननि वधीक चयो त सिंध जूं ज़मीनूं कारपोरेट फार्मिंग कंपनियुनि खां फ़ौरी मक़ामी हारियुनि खे ॾियण ऐं सिंधु दरिया जा वहिकरा बहाल कराइण ताईं पुरमन जदोजहद जारी रखी वेंदी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो पारां केनाल मनसूबा मुकमिल ख़तमु कराइण ऐं कंपनी खे फार्मिंग जे नाले ॾिनल सिंध जूं ज़मीनूं वापसि कराइण लाइ तमामु वॾी रैली कढी वई। रैली गिरोड़ शरीफ़ खाही भेट भाइटी ढलियार खां थींदी खिपरो जे शहीद चौक ते पहुती, जिते जलसो मुनक़िद कयो वियो। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे ख़िताब कंदे चयो त CCI खे नथो मञा, सिंधी माण्हुनि सां तारीख़ी जुठ कई वई आहे। कैनाल मनसूबो ख़तमु नाहे थियो, आरज़ी तौरु मुअतल थियो आहे। सुभाणे निगरान हुकूमत आई त ॿीहर कैनाल ठाहिया वेंदा। हुन चयो त सिंध गवर्नमेंट सिंध जी लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग तहत
कंपनियुनि खे ॾेई छॾी आहे। CCI जे इजलास में कॉर्पोरेट फार्मिंग जो मसइलो नाहे आंदो वियो। हुन चयो त शहबाज शरीफ़ मिलण जो चयो पर मूं वज़ीर अज़म खे मिलण खां इनकार करे छॾियो। हुन चयो त किनारनि ख़िलाफ़ु असांखे जदोजहद जारी रखणी पवंदी। सभिनी माण्हुनि खे सॾु थो ॾियां त पुरमन जदोजहद जारी रखण लाइ पंहिंजो हिसो शामिलु कयो, पर असां सिंधियुनि खे मेड़े मुठ करे छॾियो आहे। हुन चयो त CCI में कैनाल मुअतली सही, पर उहो सॼो क्रेडिट क़ौमी अवामी तहरीक जे पार्टियुनि ऐं आम माण्हुनि तरफ़ वञे थो। त ही जेको एकनिक आहे ऐं जेका प्लानिंग डिवीजन आहे ऐं रिसा आहे, इहे छा कंदी? तव्हांखे कैनाल रद्द करणो आहे ऐं चवणो त कैनाल ख़तम था कयूं, बल्कि सिंध हुकूमत खे चवणो त तव्हां सां पंजनद ऐं चश्मा झेलम लिंक कैनाल जो पाणी वाइण बंदि कयो। हींअर सिंध में भला राति टियों ॾींहुं कैनाल ख़तम थिया आहिनि, पोइ सिंध में पाणी अची वियो आहे। तव्हां वटि पाणी आई कोन्हे। सिंधियो पाणी लाइ सोचो। हींअर मूंखे ख़बर पई हिते विड़िया वेठा आहिनि, अलाए के मरी के दरस के राजड़ के अलाए कहिड़ियूं ज़ातियूं हिते विड़ियो चख जो वेठा आहिनि। विड़ा वेठा आहिनि पिया, मरी ऐं शर ऐं राजड़ ऐं दरस ऐं कोसा ऐं परी अलाए कहिड़ा। अबा वॾे अज़ाब में पाण में वेहण छॾियो, तव्हांखे हथ थो ॿधां। सिंधियो पंहिंजे राजनि ऐं बिरादरियुनि जा झेड़ा बंदि कयो। राजनि ऐं बिरादरियुनि जे झेड़नि में तव्हांजो वॾो क़ौमी नुक़सानु थींदो। ख़ैर, त हीउ जेको CCI जो फ़ैसिलो आहे, इहा ठगी आहे। इहा तव्हांखे चाइना वारी वाच मिली वई आहे, वठी 150 रुपए जी वाच, घर वञी टाइम सभिनी खे ॾेखारे वई ॾिस। पोइ वरी थोरी देरि खां पोइ कांटो बीह रहियो, पोइ टाइम त ॿुधाई कोन थी। पोइ हुन वांगुरु ॿुधाईंदो, चयो टाइम ॾींहं में रुॻो हिकिड़ो दफ़ो ॿुधाईंदी आहे, जिते कांटो बीठो उते जॾहिं टाइम फ्री अचे उहो टाइम ॿुधाईंदी। हाणे चाइना जी वाच तव्हांखे हथ में लॻी वई CCI, त हीउ टिपा पिया ॾियो, ख़ुशि पिया थियो। हाणे इहो थियो छो? ये छो थियो? आउं वियुसि एहतजाज में, वापसि पे पहुचुसि 21 तारीख़ त नौशहरे जे भरिसां हिकिड़ा वकील हुआ, ॿिया ट्रांसपोर्टर हुआ। उन्हनि मूंखे चयो ज़ोरी सां चांहि पियो, असांजी चांहि पीअणी अथव। इहो प्यार सिंधी माण्हुनि जो। हींअर को मूंखे रस्ते में बोतलूं ॾेई वेंदो आहे, को कोल्ड ड्रिंक ॾेई वेंदो आहे, को हार ॾेई वेंदो आहे, को भाकुर पाईंदो आहे, को फोटू। प्यार आहे। चयोसीं चांहि पियो, वेठुसि। उते मूंखे चयोसीं ॻाल्हायो, असां सां कुझु वीडियो ॻाल्हायो। उहा मुंहिंजी वीडियो पई अथव इंडियन वॉल्स ते, जिते मूं सिंध जे उस्तादनि जे किरदार जे बारे में ॻाल्हायो आहे, त सिंध जे उस्तादनि केॾो ज़बरदस्त रोल प्ले कयो। गड़बड़ कीअं थी? गड़बड़ हीअं थी, इहो सम्झिजो त गड़बड़ किथां थी। गड़बड़ हीअं थी त असीं निकितासीं, 8 महीना हलियोसीं, कदकोट, शिकारपुर, फलाणा बायूं पालियूं, दादू मातुलियूं, बदीन, शिकारपुर, ठटा, सिजावल, उमरकोट, मिठियूं, शहदादपुरूं, दौलतपुर, केन शाह। ॿिए हलियुसि, तव्हां ॾिठो, हले हली वञो, वेठो आहियां, सभु घर सुधा पिया न, वेठो आहियां हिते। ॿिए हलियुसि, उन हलण में छा थियो? ऐं ॿिया दोस्त बि हलिया, उन्हनि महिनत कई, मूंखां पोइ उहे बि निकिता। हाणे जॾहिं उहे निकिता त सिंध में आस्ते आस्ते मामिलो मचणु शुरू थियो। जेसीं सियासी माण्हू निकिता पिए, तेसीं ख़तरो महसूसु कोन पियो थियो। सिंधी उस्तादनि ऐं आम शहरनि जे माण्हुनि हिकिड़ो कमाल जो कमु कयो। उन्हनि छा कयो कि उस्तादनि, माइटनि, ॻोठ वारनि, शहर वारनि, नंढनि नंढनि स्कूलनि मां हज़ारे ॿार ॿाहिरि करणु शुरू कयो। बाबा फलाणो सकरट में 1000 ॿार, कंजारे में 500 ॿार, दड़े में 2000 ॿार, पब्लिक स्कूल लतीफ़ाबाद, बदीन में शागिर्दियाणियूं, ठठे में फलाणा, शिकारपुर में कॉलेज जा ॿार, सिंधी यूनिवर्सिटी जा नौजवान, महराणी यूनिवर्सिटी, लम्स वारा अचनि पिया, शाह लतीफ़ जा नौजवान, चांडका मेडिकल कॉलेज, महर मेडिकल कॉलेज, फलाणो हितां माण्हू अचे पियो। को दादू मां बि निकितो पियो अचे, को नौशहरे मां, को उमरकोट मां, को थर मां, को घोटकीअ मां, को जेकबाबाद मां। हाणे उहो जेको एहतजाज हो, इहो माना अप्रैल जो पहिरियों हफ़्तो या ॿियो हफ़्तो, उन में इहे माण्हू निकिरणु शुरू थिया। हाणे जॾहिं इहे माण्हू निकिरणु शुरू थिया त पोइ जेके स्क्रिप्ट राइटर हुआ, उन्हनि ॾिठो त हीउ मामिलो गड़बड़ पियो थिए। सियासी कारकुन ठीकु आहे, उन सां सियासी माण्हू हूंदा आहिनि,
ही सिंध जो आम माण्हू सियासी कारकुन आया नथी भले जो ॿाहिरि ॿारियो अचे वञो ॻाल्हियूं सम्झायो अचे माण्हुनि खे ॿिया माण्हू सम्झायो अचनि उन खां पोइ जेके शागिर्द नंढड़ा नंढड़ा ॿारनि खे ॾिसी गैरत ईंदी आहे न तव्हांजी धीअ 6 साल जी घर में नारो हणे तव्हां में गैरत जाॻंदी 8 साल जो तव्हांजो पुटु हकल करे बाबा ईअं तव्हां चवंदो पड़ा बच्चा ॿार मैदान में हाणे जॾहिं ॿार निकिता ऐं शागिर्द निकिता ऐं उहे लखनि करोड़नि जी तइदाद में रोज़ अख़बार खोलियो सिंधी मीडिया जी खयो सिंधी मीडिया जा जेके वेब चैनल्स आहिनि उन्हनि कमाल करे छॾिया सिंधी मीडिया जा टीवी चैनल सिंधी मीडिया जूं अख़बारूं ऐं सिंधी मीडिया जेके पंहिंजा वेब ते चैनल ठाहिया आहिनि सिंध टीवी टाइम KTN धरती महराण आवाज़ इन्हनि जेके पंहिंजा वेब चैनल ठाहिया आहिनि उन्हनि वेब चैनलनि ते कलाक खां पोइ अचे पियो शिकारपुर में ॿार फलाणे में उमरकोट में ॿार फलाणे खैरपुर में ॿार हाणे ख़तरे जी घंटी बाबा सॼी क़ौम चार्ज पई थिए मोबाइल थींदो आहे न ओवर चार्ज थी वेंदो आहे पोइ दादूमा जबरी तौर गुम थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ हैदराबाद में एहतिजाजी मुज़ाहिरो जोही जे रहवासी जमाली बिरादरी जे माण्हुनि मुबैना तौर जबरी लापता नौजवान दाऊद जमाली जी बाज़ियाबी लाइ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो उन मौक़े ते एजाज़ जमाली रियाज़ जमाली लियाकत ऐं ॿियनि चयो त असांजो नौजवान नर्सिंग कॉलेज जो शागिर्द आहे 27 अप्रैल ते राति जो दोस्तनि सां राणी बाग घुमण लाइ वियो जितां लापता थी वियो जंहिंजी घणी ॻोल्हा करण बावजूदि का बि ख़बर पइजी नाहे सघी जॾहिं त GR कॉलोनी वारे थाणे ते रिपोर्ट पिणु कराई आहे उन बावजूदि नौजवान जो को ॾस पतो नाहे मिलियो हुननि मुतालबो कयो त फौरी तौर नौजवान जी बाज़ियाबी लाइ उपाउ वरिता वञनि जाम साहिब में जामवाह डिस्ट्रिक्ट जे पुछड़ी जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी आबादगार इनायत रिंद उबैदुल्ला ॾाहिरी ऐं ॿिया करे रहिया हुआ उन मौक़े ते अॻवान चयो त 2 महीननि खां जामवाह डिस्ट्रिक्ट जी पुछड़ी में पाणी न पहुची सघियो आहे शाख में पाणी बदिरां वारी उॾामण लॻी आहे हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते असांखे पाणी फ़राहम कयो वञे कराची बार जो सदर आमिर नवाज़ वड़ाइच बाडह में ज़ोहरी हाउस ऐं ॻोठ कोट मिर्ज़ा कालू में पहुतो जिते पहुची ॿबरड़ो धरणे में वेठल वकील बिरादरी ऐं ॿियनि खे मानी खाराए वापसि ॻोठ ईंदे रोड हादसे में शहीद थी वियल मोहम्मद अज़ीम शाहाणी खुबदार शाहाणी असलम शाहाणी ऐं मौला बख़्श बिरोही जे वारसनि सां तज़ियत करे ॾुख जो इज़हार कयो उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे आमिर नवाज़ वड़ाइच चयो त सिंध धरती सदाईं सुरिया पुट ॼणिया आहिनि जेके पंहिंजी धरती ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ पंहिंजे जाननि जा नज़राना त ॾेई सघनि था पर का आमिर जाबिर अॻियां झुकी धरती जो सौदो नथा करे सघनि हुन नौजवाननि जी शहादत ते ॾुख ज़ाहिर कंदे चयो त हीअ धरती जा शहीद आहिनि खेनि हमेशह यादि रखियो वेंदो आमिर नवाज़ वड़ाइच चयो त ॿबरड़ो धरणे में सिंधी क़ौम जी ॾिनल मोहबत खे कॾहिं बि विसारे न सघंदुसि क़ौम जी ॿधी जे करे असां पंहिंजो दरिया बचाए वरितो आहे अॻिते केर बि असांजे ज़मीननि ऐं दरिया ते धाड़े हणण जी ज़रूरत बि न कंदो जेकॾहिं कंहिं अहिड़ी हरकत कई त खेसि मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो हुन चयो त कारपोरेट फार्मिंग लाइ मिलियल ज़मीनूं उतां जे मक़ामी रहवासियुनि खे ॾिनियूं वञनि ॿी सूरत में दमादम मस्त कैलेंडर थींदो ॿिए तरफ़ बाडह भरिसां ॻोठ कोट मिर्ज़ा कालू में पहुचण ते नाले वारे सियासी समाजी अॻवान तारिक शफ़ीक शाहाणी एडवोकेट समीना शफ़ीक शाहाणी सनम शाहाणी आसिफ़ शाहाणी ऐं ॿियनि वकील अॻवाननि आमिर नवाज़ वड़ाइच ऐं समूरी बिरादरी खे ख़िराज तहसीन पेश कंदे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कयूं ठरी मीरवाह में ॻोठाणनि जो बासर जे ज़ियातियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ठरी मीरवाह भरिसां ॻोठ निहाल फ़क़ीर भट्टी में औरतनि ऐं मर्दनि एहतिजाज कंदे चयो त ॻोठ जे बासर हादी बख़्श भट्टी जी घरवारी सफ़िया भट्टी असां सॼे ॻोठ जो जीअण जंजाल करे छॾियो आहे ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बासर सरियाम नशो हलाइनि था असांजा ॿार स्कूल बि नथा वञी सघनि हुननि चयो त फौरी तौर कार्रवाई करे नशो बंदि करायो वञे हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं
इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। सुभाणे ताईं जॾहिं पेर तॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।